नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त हाला नाका भरिसां हिंदू बिरादरी जो ॻोठ ठाकुर ते शरपसंदनि जे हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती कब्ज़े जी कोशिश, फायरिंग ऐं तशद्दुद में 3 औरतुनि समेत केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। वीडियो में शरपसंद औरतुनि ते ॾंडनि सां तशद्दुद कंदे नज़र अची रहिया आहिनि, जॾहिं त हिकु शख़्स जे हथ में पिस्टल बि ॾिसी सघिजे थो। ये ॾिसो 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 माई के धक्का यहाँ ॾिसो। ॾिसो ॾिसो बंदूक खणी आयो आहे। ॾिसो ॾिसो ये ॾिसो बंदूक खणी पियो अचे। ना मेलो भरवा लो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।